नाज़रीन, जोही खां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब मुस्लिम लीग नून के ज़िले अगवाणिन इल्ताफ़ अब्बासी, लाला खान सोलंकी, सैयद शकील शाह, नूर अहमद छटो नून लीग ऑफिस जोही पहुंचण ते कारकुनन पारां गुलन की वर्खा करे आजियां कई वई। जंहिंखां पोइ जोही तालके जे नई बॉडी चूंड तकरीब कोठाई वई, जंहिंमें शाह मोहम्मद गाॾही तालका सदर, गाज़ी खान गाॾही सीनियर नायब सदर, मोहम्मद मुराद लुंड, बिलावल पमहर जनरल सेक्रेटरी समेत ॿिया उहिदेदार चूंडिया विया। कोठायल तकरीब के मुस्लिम लीग नवाज़ जे अगवाणनि खिताब कंदे चयो त मरकज़ी क़यादत जे हुकुम ते सॼे सिंध अंदर बल्दियाती इलेक्शन में नून लीग जे प्लेटफॉर्म तां भरपूर हिस्सो वठण लाइ हर तालके ऐं ज़िले सतह ते पंहिंजा बीहारींदासीं। असांजी भरपूर कोशिश आहे त अवाम जा मसला हल कयूं ऐं सिलेक्टेड हुकूमत इमरान ख़ान गुज़िरियल 3 सालनि अंदर ग़रीब माण्हुनि जे वात जो गिरह खसे छॾियो आहे। माण्हू महांगाई सबबु ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। इंशाअल्लाह मुल्क पाकिस्तान अंदर मियां शहबाज शरीफ महांगाई ते कंट्रोल करे अवामी रिलीफ मुहैया कंदो। इन मौक़े ते ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो।